बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम ॿारो, कीअं आहियो? उमेद तो बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां सबक टियों नात जी मश्क कंदासीं। ठीकु आहे। इन खां पहिरियां असां नात जी रीडिंग करे चुका आहियूं। उन खां पोइ उन जी सम्झाणी मां करे चुकी आहियां। जेको वीडियो मां तव्हांजे लाइ अपलोड करे छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां न ॾिठो आहे त मुंहिंजे चैनल ते तव्हांखे मिली वेंदो। हाणे असां कंदासीं मश्क। ठीकु आहे। एक्सरसाइज़। हाणे सुवालु पहिरियों आहे, हेठि ॾिनल सुवालनि जा जवाब ॾियो। शाइर अलिफ आहे, शाइर मिठा मीर मोचारा कंहिं लाइ चयो आहे। हाणे जीअं त मिस्री शाह शाइर आहे, मिस्री शाह ही जेको मिठा मीर मोचारा आहे इहो पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चयो आहे। जवाबु तव्हां छा लिखंदो त शाइर मिस्री शाह मिठा मीर मोचारा पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चयो आहे। ठीकु आहे। इहो न जवाबु थींदो। हाणे सुवालु ॿिए आहे, हिन नात जो कहिड़ो शइ तव्हांखे वधीक वणे थो। हाणे हर कंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे, पंहिंजी दिलि हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी पसंदि जो लिखणु चाहियो था त बि ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी पसंदि जो लिखो त जेको मूंखे आहे, क़बर क़याम अंदरि ॼाम मिठा माड़ कजां का, उते घोट कजां मोट मिठा मीर मोचारा। ही तमामु बहितरीनु आहे, छो त क़बर जो वक़्तु उहो हूंदो आहे त जंहिं वक़्तु इंसान खे ज़रूरत हूंदी आहे। हीअ दुनिया छॾे जॾहिं वञे थो त उनखे बि उते ज़रूरत पवे थी क़बर जे टाइम। उते पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाइर चवे थो त उते अचिजांइ, अची मुंहिंजी मदद कजांइ, छो त मां गुनाहगार इंसान आहियां। उते मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। ठीकु आहे। बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको हिन मां तव्हांखे वणे थो तव्हां उहो लिखी सघो था। गीम आहे, हिन शेर उहो शइ तव्हांखे वधीक छो वणे थो। हाणे जीअं त मूंखे ही शइ वणे थो त मूंखे इन करे वणे थो, मूंखे ही शइ इन करे वणे थो छो त हिन में क़बर जी ॻाल्हि थियलु आहे। क़बर उते जिते कोई न हूंदो आहे, सभु मिठा प्यारा असां छॾे हलिया वञूं था, जिते सिर्फ़ु असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़रूरत पवंदी। उते ईंदा उहे असांजो पाण छुटकारो कराईंदा। असांजो ईमान आहे मुस्लमाननि जो, इन करे मूंखे ही शइ वणे थो। ठीकु आहे। हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां पाण अप टू यू। सवाल नंबर ॿियो आहे, हेठियां लफ़्ज़नि जी माना ॾेई पंहिंजे जुमलनि में कमु आणियो। हाणे हेठियां लफ़्ज़ आहे, वीर, बाड़, स्याह, कामिल, कल्ब ऐं मोचारा। ठीकु आहे। अॻु में हिन लफ़्ज़नि जी तव्हां माना ॾिसो। मां माना लिखी छॾी आहे। ही लफ़्ज़, ही माना। ठीकु आहे। ही लफ़्ज़ आहे ऐं ही माना आहे। लफ़्ज़ वीर जी माना आहे ॾाहो सियाणो। ॾाहो सियाणो, जेको वधीक सियाणो हुजे, जेको दुनिया खे परखी ॾिसी सघे, ॾिसण खां पोइ उनखे परखे उनखे सुञाणे, उनखे ॾाहो चवंदा आहियूं सिंधीअ में। माड़ माना मदद, वाहर महिरबानी। मदद, वाहर, महिरबानी टई हिकु ई लफ़्ज़ आहिनि। ठीकु आहे। हुननि जी माना हिकु ई आहे। स्याह, कारो, ऊंदाही, अंधेरो। स्याह बादल था अचनि, ऊंदाही थी वई आहे, अंधेरो थी वियो आहे। कामिल माना पूरो, मुकमल। क़ल्ब, दिलि, असांजी दिलि जेका आहे उनखे सिंधीअ में क़ल्ब चइबो आहे। मोचारा, सुठा, वणंदड़। मोचारो माना प्यार मां चवे थो तव्हां मोचारा आहियो, तव्हां वणंदड़ आहियो, तव्हां सुठा आहियो। ठीकु आहे। हाणे ही तव्हां हिन जी स्क्रीनशॉट पाण वटि कढी रखो त जीअं ही तव्हांखे लिखण में मदद ॾेई सघे। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ जेकॾहिं असां हिननि जी लफ़्ज़नि जी माना ठाहियूं, वीर, ॾाहो, सियाणो। वीर, ॾाहो या सियाणो। असलम ॾाढो ॾाहो छोकिरो आहे। हाणे वीर जी माना थी वेंदी असलम ॾाढो ॾाहो छोकिरो आहे। माड़, मदद, वाहर। उस्ताद शागिर्दनि जी मदद कंदो आहे। उस्ताद शागिर्दनि जी मदद कंदो आहे। स्याह, कारो। अॼु झुड़ ॾाढो कारो अचे पियो। अॼु झुड़ ॾाढो कारो अचे पियो। कामिल, पूरो।
मस्जिद जो कमु पूरो थी चुको आहे। मस्जिद जो कमु पूरो थी चुको आहे। कल दिल, इंसान जी दिलि साफ़ हुअणु घुरिजे। इंसान जी दिलि साफ़ हुअणु घुरिजे। मोचारा सुठा। कराचीअ जा मंज़र ॾाढा वणंदड़ आहिनि। कराचीअ जा मंज़र ॾाढा वणंदड़ आहिनि। ठीकु आहे। हाणे ही हुया हुननि जा जुमिला जेके तव्हां पाण लिखी सघो था। हाणे उन खां पोइ असां वटि हिन बैत में चवे थो त कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हम आवाज़ आहिनि। हाणे हम आवाज़ माना जेके हिकु जहिड़ो जंहिंजो आवाज़ हुजे, जंहिंजो आवाज़ हिकु जहिड़ो निकिरे उनखे चइबो आहे हम आवाज़। जीअं आहे वीर, सुधीर ऐं मीर हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। हिन नातनि कमु आयल ॿिया हम आवाज़ लफ़्ज़ ॻोल्हियल हो। हाणे हम आवाज़ जीअं वीर आहे, सुधीर आहे, मीर आहे, अहिड़े तरीक़े सां चए थो हिन बैत में जेके बि हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि तिन्हनि खे तव्हां ॻोल्हे लहो। ठीकु आहे। हाणे बैत खे ॾिसूं था। आह काह, आह काह, हे ॿई छा आहिनि? हम आवाज़ आहिनि। कबर, कबर, कबर कीअं? घोट मोट, घोट मोट। तारीफ़ शरीफ़, तारीफ़ शरीफ़, हे टे छा आहिनि? इहे असांजा हिन बैत में हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। ठीकु आहे। हुन खां पोइ यादि रखो, आख़िरी आहे, यादि रखो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान में चयल शेर खे नात चइबो आहे। पाण सॻोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में चयल बैत खे नात चइबो आहे। ठीकु आहे। हाणे हीअ असांजो सबक़ु टियों पूरो थी वियो। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। उन खां पोइ असां सबक़ु चोथीं जी रीडिंग कंदासीं, हुन जी सिख्या जी हासिलात खे ॾिसंदासीं। नेक्स्ट पोइ उन खां छा हूंदो? हीउ सबक़ु वॾो आहे, इन करे थी सघे थो हिन जी रीडिंग ॿिनि हिसनि में थी सघे, छो त वीडियो इलाही वॾो थी वेंदो। इन लाइ वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।